ब्रेकिंग न्यूज़ नाज़रीन टडोजाम ॻोठ सावण खान गोपांग जो राहकू नौजवान वज़ीर अली वल्द हाजी ख़ान दल कच्चो शराब वापराइण सबबि फ़ौत थी वियो। फ़ौती नौजवान जी उमिरि 22 साल हुई। कल्ह राति कच्चो शराब पी घर आयो, जंहिं सबबि तमामु घणी तबियत ख़राब थी पई ऐं घर में ई फ़ौत थी वियो। भाउ हकीम दल। ब्रेकिंग न्यूज़ नाज़रीन जगह हिकु दफ़ो ॿीहर दोहराईंदा हलूं। टडोजाम ॻोठ सावण खान गोपांग जो राहकू नौजवान वज़ीर अली वल्द हाजी ख़ान दल कच्चो शराब वापराइण सबबि फ़ौत थी वियो। फ़ौती नौजवान जी उमिरि 22 साल हुई। कल्ह राति कच्चो शराब पी घर आयो, जंहिं सबबि तमामु घणी तबियत ख़राब थी पई ऐं घर में ई फ़ौत थी वियो। भाउ हकीम दल। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।